मलाइकन वरी अर्ज़ कयो मुंहिंजा मालिक हे रात में ॾींहं करे छॾियो थी, सितारनि जी लाइट वधाए छॾी थी, चंड जी लाइट वधाए छॾी थी, हेठि सॼा कारोबार बंदि करे छॾिया थी, हे सल्तनत तुंहिंजी हेठि मथे ईअं बंदि थी वई आहे, छा आहे मुंहिंजा मालिक चकर। उन्हनि पोइ कंहिं शाइर अर्ज़ कयो, मलाइकनि चयो त ये चिराग जलाया क्यों जा रहा है, ये फर्श पे ये कालीन बादशाह ईंदा आहिनि त छा विछाईंदा आहिनि, ॻाढ़ो कालीन, ये फर्श क्यों बिछाया जा रहा है, ये अर्श मेरे मालिक क्यों सजाया जा रहा है। रब करीम फरमायो न मेरा मोहम्मद आ रहा है। खबर कौन तो सैयदुल मुरसलीन तो अचे, खबर कौन तो खातमुन नबीन तो अचे, खबर कौन तो जंहिंजे सदके ये आदम ठाहियो अथमि उहो पाण अचे थो, फखरे आदम। इन्हनि ग़रीबनि जो हेठि उम्मत जो हामी तो अचे, गुनाहगारनि जो वकील तो अचे, यतीमनि जो वाली तो अचे। ये सब इंतजाम उन महबूब जे लाइ। हजरत उस्मान तो फरमाए जंहिंमहिल महबूब जी मां सुतो पियो मके में, हीअं जो रात में ॾिठमि त हीअं अख जो खुली त रोशनी लॻी पई आहे, सिज जी रफ़्तार रुकी पई आहे, चंड जी रफ़्तार रुकी पई आहे, सितारनि जी जेका आहे गर्दिश रुकी पई आहे, सितारनि जी चमक वधी पई आहे, रात में ॾींहुं लॻो पियो आहे। हीअं उथण जी कोशिशि कयमि त पाड़े खां ओड़े खां माण्हुनि खां रड़ करे पुछां त क़यामत आई आहे छा, हे रात में ॾींहुं थी वई आहे, हे छा आहे? त मथों चे गेबी आवाज आयो, ओ अफ़ान जा पुट, मुंहिंजे महबूब जी मूंसां मुलाक़ात आहे, मोहब ऐं महबूब जी मुलाक़ात आहे, तूं सुम्ही रह, इहा रात इहा आहे। छो जो काफ़ी आशिकनि खां ॿुधो आहे जंहिंमहिल मदीने वारे साईं जी आमद थींदी आहे हीअं सम्झंदा आहिनि महबूब एॾो बीठो आहे पहुतो आहे, ख्वाबनि में हीअं साईं पहुता आहिनि पर कंध वराए न ॾिसंदा आहिनि, उहो कंध वरंदो न आहे, बसि ख़बर पवंदी आहे त आका जी आमद थी चुकी आहे। पोइ असांजा गुनाह घणा आहिनि न, पोइ कंध असांखे वराइण जी ताक़त न ॾींदा आहिनि। जंहिंजा दर्जात वॾा हूंदा, जंहिंजा खाधा पाकीज़ा हूंदा, जंहिंजी तक़वा मज़बूत हूंदी, जंहिंजी तहारत घणी हूंदी, जंहिंजी निमाज़ घणी हूंदी, जेको पाकीज़गी में रहंदो, जेको अल्लाह जे इश्क में रहंदो, जेको मदीने जे अदब में रहंदो, जेको वलियुनि कामिलनि जे अदब ऐं ताज़ीम में रहंदो, ऐं उन जा मामलात तहजुद वारा, चाश्त वारा, नफ़िलनि वारा, निमाज़ुनि वारा सब पूरा हूंदा, उहो मदीने वारे साईं खे हीअं ॾिसंदो डायरेक्ट। जेको हूंदो आशिक मोहब्बत वारो पर इहे पासा खुटल हूंदा, पोइ उनखे ख़बर पवंदी त महबूब आया आहिनि पर थोरो पर्दे में, हे आया आहिनि पर कंध वराए उन ॾिसण जी हिम्मत न हूंदसि। उस्मान सुम्ही पियो, असांजी रात आहे मुलाक़ात जी, जीअं वेंदा आहियूं न माया माया सुम्ही पियो, तुंहिंजो कमु न वञे तूं सुम्ही पियो, ईअं चवंदा हो कोन चवंदा हो। बहरहाल बुराक पहुतो, अक्सा पहुता महबूब, उते जलसो थियो मेराज जो, अक्सा में 1,24,000 नबियुनि जे अॻियां पोइ सफ़र मुबारक थिया, हम कलामी थिया, उन खां पोइ दीदार थिया, राज़ नाज़ जूं ॻाल्हियूं थियूं। महबूबनि जी वापसी जंहिंमहिल थी त छा मिली, निमाज़ जेका तूं असां पढ़ूं ई कोन था। हाणे अॼु मेराज जी रात इन शहीदनि जे प्रोग्राम में वाइदो कयो सभु त असां निमाज़ पढ़ंदासीं। माउंटन ते 10-10 कलाक बीहे थो त चेल में सूर कोन्हे, 5,000 जे आसरे ते 10 कलाक वञी सेठियुनि वटि दोस्तनि वटि वेही थो त का परेशानी कोन्हे। ज़ियारतुनि ते औलिया किराम ते या वॾेरे दे कम ले ओताक ते या उनके महल ते या उनके बंगले ते या ऑफिसनि में धिका खाई खाई मोटी तो अचे त का बि तोखे तकलीफ़ कान्हे। दर ते मस्जिद आहे तकलीफ़ आहे, जेको 2 मिंटनि जो कमु आहे, होॾे 10-10 कलाक ॾिए थो
8-8 कलाक मजूरी में ॾिए थो, कराची ताईं 9-9 कलाक सफ़र करे थो, दुनिया जे माण्हुनि जे कट ॾींहंनि जा ॾींहं खारे थो, मालिक ने 5 मिंट नथो कढी। हाणे सभु पढ़ंदो निमाज़ या न पढ़ंदो? सुभान अल्लाह, वाइदो कयो हथ मथे कयो। सुभान अल्लाह, मालिक साईं तौफीक ॾींदव। इहो जेको मेराज आहे न, इहो पहिरियों मुनाफ़िक इन जे कढ न पियो, इन मेराज जे कढ को काफ़र न पियो। इन जो जेको मुनकर पहिरियों थियो त उहो मुशरिक थियो। केर थियो? मुशरिक। जेको मेराज के नथो मञे उहो मुशरिक आहे। मुनाफिक मक्के में न हो, मेराज मक्के में थियो आहे, मदीने में न थियो आहे। मालिक त सदाई मेराज में, पर जेको कुरान में लिखियल आहे उहो मक्को आहे। केड़े मुशरिक पहिरियों इनकार कयो हो? याद आ? अबा याद आ त नालो खणोस। अबू जेल। अबू जेल केर हो? मुनाफिक हो या काफिर हो या मुशरिक हो? मुशरिक हो। मक्के में मुशरिक घणा? तू त सुन्नी या रसूल अल्लाह वारो हां, तोखे त हरूभरू मुशरिक चयो थो वञे। मुशरिक असां ते छाप हणन था, असुल यो छाप पाण ते थन, यो ठप्पो पाण ते थन, यो डाज मुशरिकी पंजो थन। असां सिद्दीकी आयूं, सिद्दीकी आयूं, फारूकी आयूं, ऐं उस्मानी आयूं, ऐं अली जा दरवाजे जा कुत्ता। हाओ या न? असां सुन्नी या रसूलुल्लाह वाला हूं। असां खे दुख थींदो आ त फिरके वारी तकरीर न कजे। असां खे दुख थींदो आ कि ते हमलो न कजे। पर जन हेड़ा धाड़ा लगंदा, हेड़ियूं फुरूं थींदियूं, दीन में नुक़सान थींदा, जेके पंहिंजा अथनि टपड़ उहे ॿियनि ते उछलींदा। थोरो शीशो ॾेखार। हाओ या न? अबू जेल न मञो पहिरियों। अबू जेल उहो बदबख्त जेको साईं दे पाण पथरियूं खणी आयो। साईं हाणे हिकिड़ो भला कम था कयूं। साईं फरमाए वरी कहिड़ो कम कयूं? सभु त कम करे छॾिया दुनिया जा। मूं मलाइकनि जा कम कया, मूं इंसाननि जा कम कया, मूं दुनिया जा कम कया, मूं तुझा कम कया, पर तूं नथो मञी न मां छा कयां? चए साईं बस हाणे आख़िरी मौक़ो ॾे। साईं जो हल। चए पथरियूं ॿुधाई त कोन, जे मुठ में छा आहे? चए असां छो ॿुधायूं? इहे ॿुधाइनी त। चए साईं इहे ॿुधाईंदियूं त तुंहिंजी नबूवत बि मञींदुमि, खातमन नबीयीन भी मनीदुम, सैयद अल मुरसलीन करे भी मनीदुम, शफीउल मुज़नबीन करे भी मनीदुम, कलमो शरीफ भी पढ़ंदुम, अल्लाह ते यकीन है, तुझी महबूबियत ते यकीन बाणीदुम, तुझे मतो जेको कुरान नाज़िल थियो इन्ही के भी मनीदुम, गारे हिरा में जेका वही अचे थी उन्ही के भी मनीदुम, तुझे बच्चन के भी मनीदुम, तुझी गुलामी भी कंदुम। साईं चुस पोइ अहिड़ो था कम कयूं असां? हाणे तुंहिंजो यकीन हिते अची बीठो आहे त पथरियूं, इहे जेके पथरियूं असां खे ख़बर पई आहे। साईं फरमाए हाणे इहे ॿुधाए त तुंहिंजा सभु कम इहे सिधा थी वेंदा। चए साईं बसि तुंहिंजो अंदर सफ़ा नूर थी वेंदो, इहो कमु कर। साईं फरमाए इहो कमु मां न कंदुसि, इहो कमु इंशा अल्लाह ताला मां इन्हनि खां कराईंदुसि जेके हथ में खणी आयो। महबूबा रहमतल लिल आलमीन वंड त ॾियसि पियो, पर निभाग हुनजो। पाण फरमायूंसि त हाणे तूं मुंहिंजी नबूवत जो, मुंहिंजी रिसालत जो जेको दलील घुरी थो उहो मौजज़ो, हाणे मौजज़ो तोखे मां करे थो ॾियां। इहे जेके अंदर थी, इहे जेकॾहिं ॿुधाइनी त मां केरु आहियां, पोइ तूं महिरबानी करे कलमो शरीफ पढ़जाए, पंहिंजे वाइदे ते बीजाए, मुंहिंजी ख़त्म नबूवत मंजाए, मुंहिंजी सैयद अल मुरसली मंजाए। ठीकु।
महबूबन पत्थरनि खे हुकुम कयो त अल्लाह जे हुकुम सां जेको मां आहियां मुंहिंजो ॿुधायोसि। उन्हनि जो कलमो शरीफ़ पढ़ियो त उहे खणी उछली कि हिन ते महबूब जो जादू हली वियो। पत्थर जो कम ॻाल्हाइण न आहे, इंसान जो कम आहे ॻाल्हाइण। पत्थर जेको आहे उनजी फितरत आहे, तो ॻाल्हाईंदो न। अबा पत्थर हिते ॻाल्हाईंदा आहिनि छा? उनजी फितरत कहिड़ी आहे? न ॻाल्हाइण। न उनमें रूह, न उनमें नक, न उनमें साह, न उनमें वात, न उनमें ज़बान, न उनमें काड़ी इंसानी शइ। ॻाल्हाइण कम, ॻाल्हाइण फितरत इंसान जी आहे। जेको कम इंसान जो आहे उहो साईं अबू जेल जे चवण ते पत्थर मां वरतो। पत्थर जी तबियत मटजी वई, अबू जेल जी तबियत न मटी। मदीने वारे जॻह पत्थर जी तबियत मटजी वई, फितरत मटिलजी वई, लेकिन अबू जेल जी न मटी त मथों धक लॻल हुस, जेको वढियल हो, टुकियल हो, टुकड़ा थियल हो, कटियल हो, पर उहो ई कढे। हाणे आयो निमरूद। निमरूद हज़रत इब्राहिम के काथे उछलियो? आड़ा हन। त बाह जो कम छा आहे? साड़ण, कोयलो करण, खत्म करे छॾण, भस्म करे छॾण। लेकिन बाह पंहिंजी तबियत मटाए गुले गुलजार बणिजे। कई कलाक, कई कलाक, कई कलाक हज़रत इब्राहिम बाह में निमरूद वारे आड़ा में 2-2.5 किलोमीटर ही जेको बरे पियो, उनमें अंदर हज़रत इब्राहिम वेठो आहे। बाह उनखे कुछ न चयो, बाह उनजे वार खे न साड़ियो, बाह उनजी जुती खे न साड़ियो, बाह उनजे वारनि खे न साड़ियो। साईं वेठो रहियो। बाह जी फितरत आहे साड़ण। हुन पंहिंजी तबियत बाह मटाई, लेकिन निमरूद जी तबियत न मटी। निमरूद जी तबियत ईमान न आहे। निमरूद धी उन या कार्रवाई पे ॾिठी, उन जी धी हज़रत इब्राहिम जे मथो कलमो पढ़ियो, ईमान आंदई। हाणे अबू जेल ईमान ना दो। अबू जेल जो पुटो अकरमा, हज़रत अकरमा, उन ईमान उन आंदो। कीअं आंदो? हिकिड़ी वञी वॾे हिकिड़े चश्मे ते वाह ते बीठो।